मातली मां अपडेट शेयर कंदासीं त म्यूनसिपल कमेटी मातली जो अहम इजलास चेयरमैन हाजी रिज़वान अहमद क़ाइम खानी जी सदारत हेठि मुनक़द थियो, जंहिंमें म्यूनसिपल कमेटी जे सभिनी 12 वार्डनि जा मेंबर शिरकत कई। इजलास दौरान शहर जे मुख़्तलिफ़ तरक़ियाती मामलनि ते गौर वीचार कयो वियो ऐं फ़ैसिलो कयो वियो त मुस्तफ़ा मेडिकल स्टोर खां नौतकाणी चौक ताईं रोड खे वन वे कयो वेंदो, जीअं ट्रैफ़िक जी रवानी बहितर बणिजी सघे। चेयरमैन तरफ़ां हिदायतूं जारी कयूं वयूं त शहर में जारी तरक़ियाती कमनि जी रफ़्तार तेज़ीअ सां वधाई वञे। इजलास में चेयरमैन हाजी रिज़वान अहमद क़ाइम खानी ॿुधायो त प्योर ब्लॉक वारे वार्ड जी तामीर जल्द मुकमल कई वेंदी, जॾहिं त शहर जे वॾनि चौक रस्तनि ते सोलर लाइटूं लॻाइण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। उन लाइ MPA ॾाॾा मोहम्मद हालेपोटो तरफ़ां 5 करोड़, MPA मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर तरफ़ां 5 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि, जंहिंसां मातली शहर वधीक रोशन ऐं ख़ूबसूरत बणिजी वेंदो। MPA वरी वज़ीर जी ख़ासि मददगार तंजीला कमरानी तरफ़ां ॻोठ ख़ैर मोहम्मद नौतकाणीअ में रोड ड्रेनेज सिस्टम ऐं वाटर सप्लाई स्कीम लाइ 7 करोड़ 50 लख रुपयनि जा मनसूबा मंज़ूर कया विया आहिनि, जंहिंसां ॻोठ ख़ैर मोहम्मद नौतकाणी समेत आसपास वारनि इलाइक़नि जे रवासियुनि खे वॾी सहूलियत हासिलु थींदी।